नाज़िर, नवाबशाह में अखियुनि खां महरूम ॿारनि जी तालीम लाइ 1976 में क़ाइमु कयल स्कूल बुनियादी सहूलियतूं न मिलण ऐं सिंध हुकूमत तरफ़ां फंड न ॾियण करे काफ़ी अरसे खां बंदि पियल आहे, जंहिं सबबि अखियुनि खां महरूम ॿार तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था नवाबशाह मां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जी हीअ रिपोर्ट। जी, मां इन वक्त नवाबशाह के नाबीना स्कूल में मौजूद हाँ, जो हुकूमत की सार न लड़ करे कई सालन का बंद पियल है। इतने तकरीबन 50 खां वधिक मेंबर आहिनि। उन्हनि नंढा वॾा ॿार स्कूल में तालीम वठंदा आहिनि ऐं ॿियूं खोड़ सारियूं ट्रेनिंग वठंदा आहिनि, पर सार न लड़ण जे करे, फंड न हुअण जे करे ही काफ़ी सालन खां बंद पियो आहे। अचो त हिते जेके इन इदारे में कमु कनि था, जेके रहनि था, जेके इन स्कूल में ॿार पढ़नि था या उन्हनि जेके वालदेन आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि हिन बारे सां छा चवणु आहे। नाबीना एसोसिएशन जो हिकिड़ो प्रोजेक्ट है नाबीना स्कूल। इन में तालीम उन सां गॾो गॾु टेलीफोन ऑपरेटिंग जी ट्रेनिंग ऐं कुर्सियुनि जी नेटिंग यानी बुनाई इहा हिते सिख्या ॾिनी वेंदी आहे ऐं तालीम जेका आहे सो ब्रेल सिस्टम जे ज़रिए ॾिनी वेंदी आहे। ऐं हीउ इदारो तक़रीबन 76 खां स्टार्ट हो, लेकिन 90 खां पोइ हीउ इदारो बंदि थी चुको, छो जो कुझु हालात अहिड़ा थी विया जो एसोसिएशन रनिंग में रही, लेकिन स्कूल बंदि थी वियो हो। हाणे हिन इदारे खे स्कूल खे असां नए सिरे सां एक्टिव पिया था कयूं। ज़ाहिर आहे हिन इदारे में खोड़ ज़रूरतूं आहिनि, जंहिंमें आटो बि असांखे खपे थी, जंहिंमें असांखे फंड्स वग़ैरह खपनि, जंहिंमें असां ॿारनि खे बुक्स वग़ैरह प्रोवाइड करे सघूं एंड यूनिफॉर्म वग़ैरह प्रोवाइड करे सघूं। तमामु गहराई सां ऐं तमामु हिकिड़ो जीअं चइजे मोहबत सां सोशल वेलफेयर खे दरख़्वास्त कयां थी त मुंहिंजो साथ ॾियनि ऐं मुंहिंजा भाइर मुंहिंजा भेणूं मूंखे ॾिसनि ऐं मुंहिंजी मदद कनि, ताकी मां नाबीना ॿारनि खे तालीम ॾियारे सघां ऐं हुननि खे पंहिंजे पेरनि ते बीहारे सघां। असांजी सूबाई गवर्नमेंट खां ऐं ज़िला शहीद बेनज़ीराबाद डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जीअं DC साहब थी वियो या चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल थी वियो ऐं ॿिया जेके मुखियर माण्हू आहिनि डिस्ट्रिक्ट नवाबशाह में जेके बि आहिनि नंढा या वॾा, असां उन्हनि खे अपील था कयूं त असांजी हिन इदारे में नज़रसानी कनि ऐं असां ते तवजो ॾियनि ऐं असांखे माना असांजी सहायता कनि, त ताकी असां हिन इदारे खे हलाए सघूं ऐं नाबीना अफ़राद जे फलाह बहबूद जे लाइ कमु करे सघूं। उन में तालीम आहे, तरबियत आहे ऐं जेको आहे हिकिड़ो माज़ूर माण्हू नाबीन काफ़ी कुझु करे सघे थो। जेके बि असांजे मोहतरमा साईं सदर साहब बयानु कया आहिनि, इहा ॻाल्हि जाइज़ आहे। असांखे फंड जी ज़रूरत आहे, तालीम तरबियत ॾिनी वेंदी ऐं इंशाअल्लाह जे असां नाबीन अफ़राद सां तव्हां अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर ताउन कंदो, अल्लाह से तव्हांखे कामयाबी कंदो ऐं बरकत ॾींदो। जी, तव्हां इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो चवणु त 1976 खां हीउ स्कूल जेको आन हुयो ऐं हलणु दौड़ो ऐं बहितरीन तरीक़े सां कमु करियो, पर 1990 में कुझु ॻाल्हियुनि जे करे हीउ बंदि थी वियो। उन खां पोइ हीउ स्टार्ट न रहियो आहे, कॾहिं स्टार्ट थींदो कॾहिं न थींदो। इन्हनि जो चवणु इहो आहे त जेके नवाबशाह में जेके बि नाबीना ॿार रहनि था, असांजी ख़्वाहिश आहे त उन्हनि ॿारनि खे पढ़ाए तालीम ॾियूं, छो त जेको नाबीन ॿार हूंदो उनमें ख़ुदा तरफ़ां हिकिड़ी सलाहियत रखियलु हूंदी आहे। हीउ पढ़ंदा त पाकिस्तान जो पंहिंजे वालिद जो नालो रोशन कंदा। इन्हनि चयो त सिंध हुकूमत खे खपे त असांखे फंड्स ॾियनि ऐं नवाबशाह जे जेके अफ़सरान आहिनि, DC या जेके बि सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि, उहे असांजी हेल्प कनि, असांजी मदद कनि त जीअं हीउ इदारो हली सघे। कैमरामैन फ़ैद सां गॾु तालिब हुसैन रिंद, SS न्यूज़, नवाबशाह।